घोसपुर भरसा मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबब ड्राइवर सिधो वॼणा फौत ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। फौतियुनि ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मोकिलियो वियो आहे। हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। घोसपुर भरसा मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबब ड्राइवर सिधो वॼणा फौत ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मोकिलियो वियो आहे। घोसपुर मां ख़बर वास शेयर कई पिया। घोसपुर भरसा मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबब ड्राइवर सिधो वॼणा फौत ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मोकिलियो वियो आहे। घोसपुर मां ख़बर वास शेयर कई पिया। घोसपुर भरसा मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबब ड्राइवर सिधो वॼणा फौत ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मोकिलियो वियो आहे। हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। घोसपुर भरसा मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबब ड्राइवर सिधो वॼणा फौत ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मोकिलियो वियो आहे। हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। घोसपुर भरसा मेन इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वेन कल्टी थियण सबब ड्राइवर सिधो वॼणा फौत ऐं 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे कंदकोट सिविल अस्पताल मोकिलियो वियो आहे। घोसपुर मां इन सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं अब्दुल समी बिजाराणी खां। जी अब्दुल समी, हादसे बाबति आगाह कजो। घोसपुर भरसा गढ़ी लाड़ो वारे इलाइक़े में इंडस हाईवे ते तेज़ रफ्तार मुसाफ़िर वैगन कल्टी थियण सबब 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी विया आहिनि, जॾहिं त ड्राइवर समेत वॼणा फौत थी विया आहिनि। ज़ख़्मियुनि में औरतूं बि घोसपुर भरसा ॻोठ मारक भयो वारे इलाइक़े में तेज़ रफ्तार वैगन जी जेका कश्मोर खां सकर वञी रही हुई, जंहिंजो टायर राड टुटण सबब कल्टी थी कलाबाज़ियूं खाई में हेठि किरी पई। केतिरा ई मुसाफ़िर जूं चीखूं निकिरी वयूं। कलाबाज़ूं खाइण सबब केतिरा ई मुसाफ़िर घणी बख़्श, अब्दुल बाकी, आज़म, शेर, गोराम, मजीद, माई, जतणी, बागड़ियाणी ऐं नारी बागड़ियाणी समेत 10 खां वधीक माण्हू ज़ख़्मी आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त ॻोठाणा पुलिस मोबाइल में जेको आहे पहुची करे उनखे खणाए कंदकोट जे रूरल सेंटर अस्पताल पहुचायो आहे, जिते उनजी स्थिति इलाज हिन वक़्तु कंदकोट में हलंदड़ आहे। जेके फौत थी विया आहिनि फौतियुनि में आहे वैगन ड्राइवर मोहम्मद यूसुफ ऐं गुलाम यासीर। इहे ॿई ॼणा जो सॼे ते ई फौत थी विया ऐं ज़ख़्मियुनि खे हिन वक़्तु कंदकोट जी अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। जी महिरबानी अब्दुल समी तफ़सील जे लाइ।